अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चढ़नी जे प्यारे शाइर ग़ुलाम हैदर गज्जू जे बारे में मालूमात ॾींदासीं। इन मालूमात में सहकार कयो आहे असां सां साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहब, जंहिंजी यूट्यूब चैनल आहे अब्दुल अज़ीज़ चाचड़ जे नाले सां। उन ते उस्ताद जलाल चढ़नी जा तमामु नायाब कलाम रखियल आहिनि ऐं ग़ुलाम हैदर गज्जू जी जेका शाइरी में बि कलाम तमामु घणा रखियल आहिनि ऐं मुकमल कलाम जी माना जेका ऑडियो जो जेको हिकिड़ी सम्झो लाइब्रेरी आहे उस्ताद जलाल चढ़नी जी। ऐं जंहिं बि दोस्त खे उस्ताद जलाल चढ़नी सां मोहबत हुजे, चाहत हुजे या उस्ताद जो परिस्तार हुजे, उहो अदे अब्दुल अज़ीज़ चाचड़ जे चैनल अब्दुल अज़ीज़ चाचड़ यूट्यूब ते वञी ॾिसी सघे थो ऐं पंहिंजे दिलि खे बाग बहार करे सघे थो ऐं यादूं ताज़ा करे सघे थो। दोस्तों उम्मीद त हीअ तव्हांखे वीडियो तमामु घणो पसंदि ईंदो ऐं तव्हांखे तमामु बहितरीनु जेका मालूमात थींदी ग़ुलाम हैदर गज्जू जे बारे में, पोइ अचो त ॿुधूं। दादा महिरबानी कामरान जानी बा उस्ताद ग़ुलाम हैदर गज्जू साहब जा ॻायल कलाम जलाल चढ़नी साहब जे आवाज़ में असां ॿुधासीं ऐं ॿुधण खां पोइ अवां सोचण ते मजबूर थी वेंदो त केॾी त बहितरीनु शाइरी कई अथनि ऐं केॾो त दर्द बयानु करनि था ग़ुलाम हैदर गज्जू ऐं जलाल चढ़नी साहब पंहिंजे आवाज़ में कलामनि में। जीअं इहो अवां कलाम ॿुधी रहिया आहियो, ॾाढो मूंखां परे वियो जानिब जुदाई करे वियो दम थो वञे मुंहिंजो, हीअ वॉल्यूम 24 में ॻायूं, असांजे चैनल ते बि मौजूदु आहे। ऐं अहिड़ी तरह जा ॿिया इलाही कलाम जेके जलाल साहब ॻाया, तक़रीबन माना सुपर हिट कलाम। ऐं चवनि था ही दरवेश सिफ़त शाइर इंसान शाइर बि आहे, वॾो क़ाबिल हो पंहिंजी शाइरी में साईं, लिखाई में, कलाम जूं सिटूं ठाहिण में के शाइर हिननि खां माना सिख्या वरिती। हिकिड़ो इहो वाक़ियो नंढिड़ो वाक़ियो उन दोस्त असांखे ॿुधायो त ग़ुलाम हैदर खे कंहिं ईअं मज़ाक में चयो या ईअं ॾस ॾिना त बाबा ग़ुलाम हैदर थोरी देरि अॻु में तुंहिंजो महबूब असां फलाणे बस स्टॉप जी जेका बैठक हूंदी आहे, इंतज़ारगाह हूंदी आहे, उते बेंच ते वेठो ॾिठोसीं। उन शहर नौशर फिरोज़ जा ही शाइर हुआ ऐं चवनि था ग़ुलाम हैदर गज्जू फौरन उन जाइ ते पुॻो आहे। उते जंहिं महिल पुॻो त ॾिठे बेंच ख़ाली पई आहे, हू ज़ाहिर बस आई हूंदी, हलिया विया हूंदा, त उन बेंच खे बि चुमीने त मुंहिंजो महबूब हिते हिन बेंच ते वेठो कुझु घड़ियूं। ऐं कॾहिं बि ग़ुलाम हैदर गज्जू साहब पैसे कमाइण जी माना कोशिशि न कई। हुनखे जेका पैसा मिलंदा हुआ उहे ख़र्च कया या दोस्तनि में ख़र्च कया, चांहि पीआरी दोस्तनि खे पाण, वरी पोइ सुभाणे ते माना अलाह जो आसरो। जलाल चढ़नी साहब हिननि जो घणो ख़्यालु कंदो, हिन खे पैसा ॾींदो साईं ऐं वॾी इज़त कंदो ग़ुलाम हैदर गज्जू जी। ऐं अहिड़ो आहे बि सयूं शाइर जा कलाम ॿुधंदो अव्हांखे अंदाज़ो थी वेंदो ग़ुलाम हैदर गज्जू जा जलाल चढ़नी साहब जे आवाज़ में। ॿियनि फनकारनि बि ॻाया नी गज्जू साहब जा कलाम ऐं हुया नौशर फिरोज़ जा। फिल वक़्त अदा एतिरो आहे। हाणे कामरान जानी ॾिस न ग़ुलाम हैदर गज्जू साहब जो ही कलाम सुण वे हो मूंसां वेझो मां यार वञा सदके। हाणे इन्हनि जा तव्हां जुमिला ॾिसो न, हाणे मिसरे में चवे थो पियो त तुंहिंजो हलणु वणे मूंखे, तुंहिंजो खिलणु वणे मूंखे, जे मुर्की मिली मूंसां दिलदार वञा सदके। त इहे जुमिला शाइरी में जोड़णु ग़ुलाम हैदर गज्जू साहब जो फ़न हुयो। ऐं इहा कैफ़ियत जॾहिं हक़ीक़त में तव्हांखे को प्यारो माण्हू अव्हांजे साम्हूं ईंदो त इहा जो जुमिला, इहा शाइरी बाक़ाइदा फिक्स थिए थी पई ऐं अहिड़ी तरह वणे थी अव्हांखे। अहिड़ी धुन ते जलाल चढ़नी साहब ही कलाम ॻायो आहे वॉल्यूम 24 में साईं, ग़ुलाम हैदर गज्जू जो अव्हां ॿुधिजो। ऐं ॿिया बि इलाही कलाम आहिनि ग़ुलाम हैदर गज्जू जा, अव्हांखे मज़ो ईंदो ऐं दोस्तनि खे चऊं था त ॿुधनि। हा कामरान जानी, ग़ुलाम हैदर गज्जू जो अॼु तो रखियो आहे इहो फोटू। ग़ुलाम हैदर गज्जू जो तोखे कलाम ॿुधाईंदो उस्ताद जलाल चढ़नी जी आवाज़ में वॉल्यूम 24 में ॻायो, जेको मूंखे ॾाढो वणंदो हो। कलाम जा ॿोल बेड़ा आहिनि, ॿुधजांइ मोकिलियां थो। ॿियो असां जेका हुई कुझु मालूमात तव्हांखे ॾिनीसीं ऐं वरी हिकु ॿिए दोस्त खां बि उतां पुछा कईसीं जेको उन्हनि जे इलाइक़े जो हो, नौशर फिरोज़ जो। अते खे चऊं उन ॻाल्हि ॿुधाई त तमामु
फ़क़ीर सिफ़त इंसान हो ऐं सादा तरबियत जो बाद में जेको आहे सो अक्सर चई ख़ामोश रहंदो हो, घणो ॻाल्हाईंदा घटि हुया ग़ुलाम हैदर गज्जू। पोइ उते उन वटि हिकिड़ो डॉक्टर उनजी क्लिनिक ते अची वेंदो हो ऐं डॉक्टर सां तमामु घणो प्यारु हुयुनि ऐं उनजी लॻंदी पाण में दोस्ती चऊं जेको चऊं, ऐं उहो पैसा ॾींदो हुउसि तक़रीबन जॾहिं बि ॾोस्त ग़ुलाम हैदर गज्जू उहो हिनखे